हैदराबाद सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हैदराबाद में करप्शन ऐं बद इंतज़ामी जो इंकशाफ रीजनल डायरेक्टर महीने खां ग़ाइब जांच जो मुतालबो करे छॾियो। रिपोर्ट मुताबिक़ सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे हैदराबाद वारी रीजनल ऑफिस सख़्त इंतज़ामी बहरान जो शिकार थी वई आहे, जंहिं सबबि कमकार लाइ ऑफिस में ईंदड़ माण्हू सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रीजनल ऑफिस हैदराबाद जा मुलाज़िम तोड़े ऑफिसर वक़्त ते पंहिंजी ड्यूटियुनि ते हाज़िर नथा थियनि, जो त मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां ऑफिसरनि ऐं अमले ते करप्शन जा इल्ज़ाम पिणु मढ़िया विया आहिनि। हैदराबाद जी रीजनल ऑफिस जे ऑफिसरनि ऐं अमले ते इख़्तियार न हलण जो जवाज़ ॼाणाए एडिशनल डायरेक्टर जनरल अब्दुल हमीद ज़रदारी रिटायरमेंट ताईं एहतजाज तौरु मोकल जी दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।